बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे हिन प्यारे मुल्क में कंहिं बि इदारे ऑफिस में कंहिं बि कमकार का वेंदो सरकार ख़ासि तौर ते सरकारी इदारे सरकारी ऑफिस में हाणे त वरी इहा साॻी बीमारी प्राइवेट इदारनि ऐं ऑफिसुनि में बि थी वई आहे। जंहिं बि सरकारी ऑफिस में कंहिं बि जाइज़ कम जे लाइ वेंदो, क़ानूनी कम जे लाइ वेंदो, सही कम जे लाइ कंहिं मसइले में परेशान आहियो, सभ खां पहिरियों जेको तव्हांखे जुमिलो ॿुधणो पवंदो उहो इहो ॿुधणो पवंदो त इहो कमु हिते न थींदो। इहो तव्हांजो कमु तमामु वॾो ॾुखियो आहे, ॾाढो मुश्किल आहे, आसान न आहे, इहो हिते न थींदो। इहो लाड़काणे में थींदो, सखर में थींदो, हैदराबाद, कराची, इस्लामाबाद में, काबुल, कंधार, तव्हांखे इन जे लाइ लंडन वञिणो पवंदो, लाहौर वञिणो पवंदो, पर तव्हांजो इहो कमु हिते न थींदो। पहिरियों त इहो थींदो। हाणे हिकु ऑफिस में जेकॾहिं 4 टेबलुनि ते 4 क्लार्क वेठल आहिनि, जेकॾहिं तव्हां पहिरीं टेबल ते वारे ॾे वियव त कम खां चवंदो इहो मुंहिंजो न आहे, इहो हुन टेबल वारे जो, वरी उहो तव्हांखे ॿी टेबल ते मोकिलींदो। उन ते पोइ त उहो चवंदो मुंहिंजो इहो कमु न आहे, उहो जेको साम्हूं न वेठो अथई दाढ़ी वारो इन जो आहे। वरी दाढ़ी वारे ॾे वेंदो त उहो चवंदो इहो मुंहिंजो न आहे, इहो बिना दाढ़ी जे जेको क्लीन शइ वेठो आहे, इहो इन जो कमु आहे। उन वरी चौथे ॾे जॾहिं विया, माना 4 हुन वटि हो, हुन ॾे मोकिलींदो, हुन ॾे मोकिलींदो। जॾहिं 3 टेबलुनि तां गुज़री चौथी ते ईंदव क्लीन शयुनि वटि, उहो वरी चवंदो न साईं तव्हांजो इहो कमु हिते न थींदो, इहो कराची थींदो। हाणे तव्हां भेलो मोह कयूं, परेशान मायूस, जेको सवेल निकितव ॻोठूं न नेरनि, न चांहि न पाणी, कुझु बि निकितव, हाणे मायूस परेशान, ॼण सॼी दुनिया जा ग़म तव्हांजे हिसे में आया। जंहिंमहिल दर ते टपियो त वरी पटियालो अची मिलंदो, छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे, भई कमु आहे, चवनि था हिते न थींदो, कराची थींदो। हा यार वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे, इहो कमु हिते न थींदो, इहो कराची थींदो। पर हाणे कराची से वॾी ॻाल्हि आहे, 2000 रुपया किरायो हेॾऊं, 2000 परियूं, 2000 जी मानी, चांहि, ॿियो ख़र्चु पको, किरायो 5-6 हज़ार तुंहिंजा कराची में लॻी वेंदा, 5-6 हज़ार कराची में लॻी वेंदा। पर हाणे जेकॾहिं 3000 भरी त तुंहिंजो कमु हिते ई थींदो। हाणे 3000 भरींदो त पोइ तव्हांजो कमु उते जो उते थी वेंदो, न त इहो कमु कराची थींदो, न त इस्लामाबाद थींदो। सभ खां पहिरियां इहो ई थींदो। जंहिं बि ऑफिस में वेंदो, भाई तुंहिंजो कमु हिते न थींदो। बाबा छो न थींदो, मां हितां जो आहियां। हा शादी किथां कई अथई, इहो शिकारपुर मां। हा साईं तुंहिंजी शादी शिकारपुर मां थियल आहे न, हाणे तुंहिंजो कमु हिते न थींदो, शिकारपुर तोखे वञिणो पवंदो। न साईं महिरबानी कयो ई न कयो, उहो त शिकारपुर मां त शादी करे आयो, ज़ाल त हाणे हिते मूं वटि आहे न, हिते आहे न। हा भला पीउ जो कार्ड, न साईं उहो बाबू गुज़ारे वियो आहे। पोइ गुज़ारे जो शनाख्ती कार्ड आहे, शनाख्ती कार्ड हुनजो हुयो, पर 2010 जी बोर्ड में जेको आहे सो ॿुॾी वियो, ख़तमु थी वियो। हाणे ख़बर कीअं पए, शनाख्ती कार्ड बि बोर्ड में ॿुॾी वियो, तुंहिंजो पीउ बि गुज़ारे वियो। और छा भला तुंहिंजो पीउ जो गुज़ारियो त इज़राइल जे तरफ़ां को सर्टिफिकेट, दस्तावेज़, सतो फारम, को डेथ सर्टिफिकेट हज़रत इज़राइल जे तरफ़ां, इज़राइल जो हुनजो साह जो कढियो त उनजो को सबूत, का शाहिदी, को व्हाट्सएप मैसेज, को फेसबुक जो को फोटू, जंहिंमें इहा ख़बर पए त इज़राइल जो साह कढे थो, उनजो सबूत, साईं जो सबूत बि हुयो, डेथ सर्टिफिकेट हुयो। पर जेकी 2022 में जेकी न वॾियूं बरसातूं पयूं, ॿोॾ आई, उन में उहो डेथ सर्टिफिकेट लुड़ी वियो। न साईं हाणे इहो कमु त अञा वॾो ॾुखियो थी वियो, हाणे इहो कमु तुंहिंजो ॾुखियो थी, हाणे इहो तुंहिंजो कमु साईं हिते न थींदो, इहो थींदो काबुल, कंधार तोखे वञिणो पवंदो। इहो इस्लामाबाद वञी थी सघे, इस्लामाबाद में थिए, न त इहो काबुल में तुंहिंजो कमु थींदो। इन जे लाइ तोखे अफ़गानिस्तान वञिणो पवंदो, इहो तुंहिंजो कमु हिते न थींदो। बसि पहिरियों जुमिलो हुनजो ठहियलु ठुकियल इहो ई आहे, तव्हांजो इहो कमु हिते न थींदो। वरी हाणे हुननि में बि बीमारी अची वई जेके प्राइवेट आहिनि। हाणे तव्हांजी फ़ोन जा लाइ केतिरा मसइला, सिमुनि जा लाइ केतिरा मसइला, सिम किरी पई, गुम थी वई, सिम बंदि कराइणी आहे। हाणे वेंदव लाड़काणे, अबाए सिम असांखे किरी पई आहे, गुम थी वई आहे, बंदि न साईं तव्हांजे हिते सिम इहा बंदि न थींदी। हिते असां सिमूं बंदि न कंदा आहियूं, बाक़ी वाह मोकूं शाखूं बंदि कंदा आहियूं। सिम साईं वॾो सरकारी मसइलो आहे। इहे सिमूं सरकार खणायूं न, जंहिं बदीन ज़िले खे ॿोड़ियो, जंहिं गाजी खुआड़ खे ॿोड़ियो, न साईं शाख जो मसइलो हुजे, वाह जो हुजे, सिम इहा बंदि हिते लाड़काणे न थींदी आहे, सखर थींदी। सखर न त पोइ तव्हांखे कराची वञिणो पवंदो। भाई 5 कंप्यूटर, 5 माण्हू, एसी लॻी पई आहे, शीशे जा दरवाज़ा, लख रुपयो तुंहिंजी मसवाड़ हूंदी दुकान जी, ॿिया ख़र्च ख़राजात, पोइ तव्हां हिते वेठा छाजे लाइ आहियो?
सिम जो बंदि नथा करायो त पोइ तव्हांजे हिते वेहण जो फ़ाइदो कहिड़ो? तव्हांखे त पोइ सखर हलिया वञो, उते वञी खोले वियो, पोइ असां ॿियो ॾांहुं ईंदासीं। हा, इहो बसि माना पहिरियों कमु इहो ई आहे, तव्हांजो कमु हिते न थींदो। न साईं, इहो ज़मीन ते न थींदो, इहो आसमान ते थींदो। सतें आसमान खां बि तव्हांखे अञा टपी वञिणो पवंदो, थी सघे 8 ते थिए 9 ते थिए। हा, इहो जंहिं बि ऑफिस में वेंदो पहिरियों जुमिलो तव्हांजो कमु वॾो ॾुखियो आहे, तव्हांजो कमु हिन ते न थींदो, कराची थींदो। वरी जंहिं महिल पैसा ॾींदव पोइ तव्हांजो कमु उते जो उते थींदो, उन ई ऑफिस में उन ई टेबल ते। न ॾींदो त 4 ई टेबलुनि ते घुमणो पवंदो, गोल फिरी, पोइ अचे पटियाले जे मुंहं में पवंदो, जेको तव्हांखे मुंहं में पवंदो, जेको पाणी तव्हां सां अची मिलंदो। जा अञा उतां टपी वियो त ॿाहिरि को एजेंट वेठो हूंदो, पोइ तव्हांजो मायूस भेलो मुंहुं ॾिसी, परेशान मुंहुं ॾिसी सम्झी वियो हूंदो त अंदरनि कमु करे छॾियो आहे, मुंहिंजी कमीशन 500 रुपया ठही वई पकी। हा, जिथे बि वेंदो कमु कान, न साईं इहो न थींदो। मूंखे पको सर्टिफिकेट मैट्रिक जो वठिणो, हाई स्कूल जो वियुसि। हाणे पको सर्टिफिकेट कंहिंखे वॾो न ॾींदा आहिनि, उनखे ॾींदा पीउ खे, भाउ खे, सही वठिबी आहे। वरी वठण वारे जो रजिस्टर ते नालो सही त कंहिं वरिती? साईं 2 उस्ताद, 1 क्लार्क ॻोल्हण ते बीठा। हल हलां साईं, सर्टिफिकेट चए त मां छो लभंदुसि? सवाल ई पैदा नथो अचे त 3 ॼणा आहिनि पर सॼो स्कूल गॾु थिए। न साईं, तव्हांजो पको सर्टिफिकेट कोन आयो आहे। पोइ छा थींदो? तव्हांखे साईं बोरड वञिणो पवंदो। पोइ कीअं थींदो? न, पहिरीं तव्हां दरख़्वास्त लिखंदव अंग्रेज़ी में। हाणे अंग्रेज़ी असांखे अचे त लिखूं न। अंग्रेज़ी में दरख़्वास्त थींदी, हेड मास्टर जी नोट लॻंदो, हेड मास्टर जी सही थींदी, उहा खणी पोइ वेंदव बोरड। पोइ तव्हांखे अच्छा ठीकु आहे, थकिजी टुटी जंहिं महिल वेठासीं क्लार्क जे साम्हूं, चयोमांसि भाई ॻाल्हि इहा आहे त हाणे मां जो वञा बोरड लाड़काणे 1000 रुपयो मुंहिंजो ख़र्चु लॻी वेंदो। तव्हां त बाबा रोज़ु वञो था, तव्हांजा फारम सर्टिफिकेट, सो हाणे महिरबानी करे मूंखां 500 रुपया वठ। हे सुभाणे पोइ जंहिं महिल वञी, ॿिए ॾींहुं वञी पंहिंजी मर्ज़ी सां, हिन महिल का नौकिरी मुंहिंजे पुट खे कोन थी मिले जो एॾी ज़रूरत हुजे, बसि मिड़ई ड्रिज खां त वठी रखे सघूं आसिरो। सो जॾहिं बि वञी न, बसि 500 अथई, बसि महिरबानी कजांइ, मां वेंदुसि, मुंहिंजो 1000 लॻी वेंदो। 500 जंहिं महिल हथ में पहुता, मां हाणे उते ई वेठो आहियां उन कुर्सी ते, उन महिल जो वियो, बसि देरि ई न थी, 5 मिंटनि में पको सर्टिफिकेट खणी आयो। ॻाल्हि सम्झ में आई त कमु कीअं थींदो आहे? न तव्हांजो कमु, न साईं, कमु न थींदो।